अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जी सिंध महाज जे वाइस चेयरमैन सैयद नवाज़ शाह बराई ऐलान कयो आहे त प्रिया कुमारी ऐं ॿियनि ॿारनि जी बाज़ियाबी लाइ 19 जुलाई आचर जे ॾींहुं सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। जारी कयल बयान में चयो त सिंध में कानून नाले का शइ न आहे। 17 ॿार अगवा करे गुम कया विया आहिनि, पर हुकूमत नोटिस वठण लाइ तयारु न आहे। सिंध में कानून मुकमल तौर ते अगवा थी चुको आहे। इंसाफ़ जे नाले का शइ मौजूदु कोन्हे। मासूम ॿारड़ा मुसलसल अगवा पिया थियनि। हिन वक़्तु 17 खां मथे ॿारड़ा सिंध जे अंदरि मीडिया जी रिपोर्ट मुताबिक़ अगवा थियल आहिनि, जिन जे बाज़ाबी जे लाइ गुज़िरियल 20 ॾींहनि खां उन्हनि जा वारस, उन्हनि जूं माइरूं, उन्हनि जा पीअर बबरलो ते सरापा एहतजाज बढ़ियल आहिनि। पर सिंध हुकूमत को बि नोटिस वठण जे लाइ तयारु न आहे। सिंध हुकूमत मुकमल तौर ते लातालुक बणियल आहे। जॾहिं त गैर सिंधी माण्हू ॿियनि इलाइक़नि ऐं परॻणनि खां अची अगवा थियल पंहिंजे माण्हुनि जे बाज़ाबी जे लाइ हुकूमती रिट खे चैलेंज कनि था, तॾहिं हुकूमत उन्हनि खे माण्हू बाज़ियाब कराए ॾिए थी। पर प्रिया कुमारी, उजाला सोलंकी, नवीद लाशारी, लातादाद ॿार अगवा थियल आहिनि सिंध मां। मुख़्तलिफ़ सबबनि जे करे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां खॼियल आहिनि, पर हुकूमत उन मामले ते या होम मिनिस्टर या IG सिंध या ॿियूं बाख्तियार जेके धुरियूं आहिनि उहे मुकमल तौर ते चिप आहिनि। अवाम खे या जेके मग़वी आहिनि उन्हनि जे वारसनि खे लॉलीपॉप ॾिनो थो वञे, कूड़ ॻाल्हायो थो वञे, पर तहक़ीक़ात नथी कई वञे, इंतज़ामी मिशनरी हरकत में नथी अचे। उहे इदारा जेके मुल्क जा इंटेलिजेंस इदारा आहिनि, उहे इदारा सही नमूने सां पंहिंजो फर्ज़ अदा नथा कनि। नतीजे तौर ते 20 ॾींहं थिया आहिनि बबरलो ते माण्हू एहतजाज में वेठा आहिनि, माण्हू रोड ते वेठा आहिनि, माण्हू तकलीफ़ में वेठा आहिनि, माण्हू 52 सेंटीग्रेड गर्मी में सड़नि पिया, पर कंहिंखे कुझु बि कोन थो थिए। को अहसास कोन थो हुकूमत खे थिए त ही शहरी किथे जा आहिनि। सिंध बि हिन मुल्क जो हिसो आहे। सिंध जा माण्हू बि इंसान आहिनि। सिंध जा माण्हुनि बि जेको आहे सो जमहूरियत जे लाइ कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। सिंध जे माण्हुनि बि जेको आहे सो हमेशह रवादारी वारी सियासत कई आहे। सिंध जा माण्हू बि इंसाफ़ जा तलबगार। सिंध जा माण्हुनि बि पीपल्स पार्टीअ खे नाम निहाद हुकूमती निज़ाम जेको हले पियो उनखे वोट कयो आहे, त पोइ कहिड़ी सज़ा पई उन्हनि खे मिले। असां जी सिंध महाज फ़ैसिलो कयो आहे त प्रिया कुमारी, उजाला सोलंकी, नवीद लाशारी समेत जेके बि सिंध मां ॿार अगवा थियल आहिनि उन्हनि जी बाज़ाबी जे लाइ ऐं बबरलो धरणे जी हिमायत में असां 19 जुलाई ते सॼी सिंध जे अंदरि एहतिजाजी मुज़ाहिरा कंदासीं। सॼी सिंध जे अंदरि पुरमन तरीक़े सां रोडनि ते ईंदासीं ऐं मुतालबो वरजाईंदासीं त ही मासूम ॿार जेके मुख़्तलिफ़ सबबनि जे करे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां अगवा कया विया आहिनि उन्हनि खे आज़ाद कराइण वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे। IG सिंध जी ज़िम्मेदारी आहे, होम मिनिस्टर जी ज़िम्मेदारी आहे, समूरनि अरबाब इख्तियार जी ज़िम्मेदारी आहे त ॿार असांखे बाज़ियाब कराए ॾियनि। उन्हनि ॿारनि जो कानूनी हक़ आहे, उन्हनि जे वारसनि जी जाइज़ कानूनी घुर्ज आहे त हुननि जा मासूम ॿार उन्हनि खे मोटाए ॾिना वञनि। इन जे करे 19 जुलाई ते सॼी सिंध खे अपील करियूं था त असांजे हिननि पुरमन एहतिजाजी मुज़ाहिरनि में शामिल थियो। अचो त गॾिजी हिकु आवाज़ थी कराची खां कश्मीर ताईं, कारून झर खां वठी करे ओबवाड़े ताईं सिंध जे हर प्रेस क्लब, हर रोड रस्ते ते निकिरी निर्वार थियूं, पंहिंजी प्रिया, उजाला ऐं पंहिंजे ॿारनि जी वापसी जो पुरज़ोर मुतालबो वरजायूं।